अच्छी दाढ़ी वारो तो अजे नबी साईं ॾिठो अॻिते एज़ाज़ में वधी अस भाकुर पाए पाण सां वरचूं था अचूं साबी था चवनि मिठो तव्हांजो माइटो हे केरु जंहिंजे तव्हां इस्तक़बाल में वियो हुज़ूर चयो ओ मुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजा परवान इन जी अच्छी दाढ़ी इन करे अॻिते वयो मांस जो इन जे अच्छी दाढ़ी के ॾिसी अल्लाह जे रहमत के भी हया वींदो इन अच्छी दाढ़ी वारे जी मां मोहम्मद न इज्जत कयां त ॿियो केरु करे मिट माट नाए इन जे अच्छी दाढ़ी के ॾिसी करे मां मोहम्मद एज़ाज़ में वञी भाकुर पाए वठी आयो ए हुजूर जो इखलाक चरिया मक्के पाक जी जिंदगी नबी साईं जे चादर मुबारक वतियूं थी अचे नबी साईं कढ लगा था हज़रत उमर तो जे साईं चरिया तवां हिन जे कढ कीअं चरी पट ते वेठी त रसूलुल्लाह भी पट ते वेठान उमर साईं जल्दी में हेडे अचो हाजी अगे वधी हेडे जाए पई सुरी जो उठी हे बारन के त न ॿुधाईंदुसि वाइस हे पलंग हे फराश पथरलन चिमकिन था सुभान अल्लाह चो एतो वे छोकरा पहुंचे थी बई वे हजरत उमर चादर विछाई सोना इन चादर ते तवां वेओ नबी जा था चवन उमर इहा चादर परे कर जै सूरत में मुझी उम्मतियानी पट ते वेठी आदम मोहम्मद भी पट ते वेंदुस उमर जे सानन जो नबी मां मोहम्मद त चरन जो भी नबी मां मोहम्मद रसूलुल्लाह आया हुजूर कुरान ते भी रहम कंदा जो रहमतुल लिल आलमीन सानन ते भी रहम चरन ते भी अन्या बुद्धो जो पंजन ते त रहम कंदा पर परावन ते भी रहम कंदा परावन बरीरा गुलामियानिया नबी निंदकन बरीरा पखो दिया ने इकड़े दफे बरीरा के निंद जी वैया कायनात जो सरदार पखो दान सुभान अल्लाह सुभाने के जाए बद के माटो दिनो दी अन्या बद पेवा गलती न करे हाने ये रूह जी खुराक कुरान थी पुरानो वास्तवा हाजी वार इंसान जे बाबे सा जड़ी जो नडड़ो शहीद थियो छोकरो गुजारे वियो उन खां वठी इयो 25 साल थिया ईदा था जऊं अदरात हुकुम कन भी अचऊं थकल आया दे कंद कोट दे वरी नमाज पढ़ी पई था रहूं वरी उठंदा 10 साढ़े 10 वरी लिकरंदा जलसन ते अदरात मोटंदा मां कुराने के तगारी ते भी को नबी आरे यो सजो कमाल कुरान जो बरीरा के जाग थी अखिन मो पानी दी हारे त कायनात जो सरदार अब छोकरा परे हलिया वञो पखो दान हेरे हेरे तक रोए
नबी सही वर्मा बरीरा छोटी रोए साईं मां तव्हांजी खिदमतगार तहां ता मूंखे पखो आणो नबी ता फरमाइन बरीरा रोन हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान जो अंदर ठड़े हुए सुभान अल्लाह कर जो सड़े हुए किस्मत के चवन अल्लाह अकबर यहूदी जो अंदर नसारे जो डेढ़ जो भील जो भंगी जो ओढ़ जो काफर जो मुनाफिक जो मुशरिक जो अंदर कुरान सां सड़ंदो आ मोमिन जो अंदर ठरंदो आ मां पढ़ांदो ता ठरो था ये बर्फ पानी में ये थी मोमिन मुशरिक जाडो कुरान पढ़ो लिंग डकन कावड़ में भरजी हुआ मला बस करे त जिंद छुटे मोमिन चंदो ये गर्दन लही वने कुरान में चली हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान लोलियूं ॿुधाए कुरान जूं त इन्हनि जा जेके वॾड़ा नंढा लॾे रब ॾे विया आहिनि अॼु उन्हनि जे क़बरनि ते कुरान जे करे रहमत जो मींहुं जीअरन दे भी रहमत मरी वलन दे भी रहमत मोमिनन जे लाइ कुरान रहमत जो खजानो बनजी आयो आ नबी दा जन बरीरा रोना चंगाई जो बदलो चंगाई आ तो मां चंगाई कया मां मोहम्मद तोखे बदलो ॾेई रहियो आया साधो थी वई जज़ाकुमुल्लाह अल्लाह सही बरकत करे हेरे तक मानू चंदा मुला भूख मरी आड़े जेको मुलन के तो रब खाराए कुरान जे करे इन जी ज़ियारत क्यों दुनिया जो अकुल हैरान मता जे सदर वजीर आजम गवर्नर जहाजन ते दा घुमन जो कुरान वारन के रब एड़ो तो घुमाए जो सुकून जी निंड भी कराए डिठी द मौलाना ने दुनिया आई दुनिया डिठो यो शाहे जो सब कुछ कुरान